बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साइम सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करीम। अस्सलामुअलैकुम तमाम नाज़रीन उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अॼु एतिरो ख़ूबसूरत मुंहिंजो स्टूडियो ऐं एतिरी ख़ूबसूरत मूं ड्रेस वेयर कई आहे, एतिरो ख़ूबसूरत दिहाड़ो 1 डिसेंबर सिंधी कल्चरल डे, सिंधी ईद, पाण सभिनीनि जी ईद। ऐं ही उहो ॾिहाड़ो आहे जेको पाण सभिनीनि जो जनरेट थियल आहे। ही उहो ॾिहाड़ो आहे जंहिं ॾींहं ते पाण पंहिंजे कल्चर सां उन्हनि रंगनि में घुलिजी वञूं था, उन्हनि रंगनि में गुम थी वञूं था। ऐं मां हमेशह चवंदी आहियां त अजरक जी ख़ासियत इहा आहे त उहो जेंडर खे न ॾिसंदो आहे। अजरक औरत पाए तॾहिं बि ख़ूबसूरत लॻंदी आहे, अजरक मर्द पाए तॾहिं बि बेहद ख़ूबसूरत लॻंदो आहे, अजरक ॿार खे ओढियो वञे तॾहिं बि ख़ूबसूरत लॻंदो आहे। महिमाननि सां तोहफ़े तौरु अजरक वेंदो आहे, महिमाननि जी आजियां में अजरक हूंदो आहे, पर मढ़ सां मोकिलाणी में बि अजरक मौजूदु हूंदो आहे। गुलनि जी ऐं अजरक जी जेकॾहिं हिकु जहिड़ाई ॾिसिजे त उहा इहा ई आहे। ऐं जेकॾहिं गुलनि जे उन सुर्ख रंग ते नज़र पवे थी, वरी पोइ अजरक ते नज़र वञे थी त दुनिया जा तमामु रंग असांखां विसरी वञनि था। ऐं हिकु तरफ़ इंड लठी असांजी सकाफ़त, हिकु तरफ़ असांजो एतिरो ख़ूबसूरत ऐं एतिरो रिच कल्चर, हिकु तरफ़ असांजा ख़ूबसूरत माग मकान, हिकु तरफ़ असांजी उहा तारीख़, असांजूं उहे रवायतूं, तहज़ीब तमंदन, ऐं हिकु तरफ़ असांजा सिंधी मारवड़ा जेके उन्हनि सभिनीनि शयुनि खे ऑन कनि था। ॾेह तोड़े पर ॾेह में रहंदड़ सभिनीनि सिंध वासियुनि खे, धरती धणियुनि खे, सिंध खे ऑन कंदड़नि खे सिंध जो ही ॾिहाड़ो मुबारक हुजे, सिंधी ईद अव्हां सभिनीनि जे नाले आहे। महरान टेलीविज़न जो हिकिड़ो ई स्लोगन जेको अव्हांजो ख़ुदि आवाज़ आहे त सिंधू दरिया असांजी मईशत ऐं ज़िंदगी। यकीनन जॾहिं दरिया जी ॻाल्हि अचे थी, जॾहिं पाणी जी ॻाल्हि अचे थी, त उहा ई असांजी मईशत आहे, इहा ई असांजी ज़िंदगी आहे। पाणी आहे त पाण सभु आहियूं, असांजी धरती आहे, ऐं असांजी धरतीअ ते जंहिं जंहिं बि जॾहिं जॾहिं बि मेरी नज़र सां निहारियो आहे त हिन धरतीअ जी उन मिटी खे उहे मेरा न करे सघिया आहिनि, पर सिंध धरती, सिंध जे मारवड़नि ऐं सिंध धरती जी हिन मिटी में उहो ख़मीर ज़रूरु आहे जो असां मुंहुं तोड़ जवाबु ज़रूरु ॾिनो आहे। अॼु हिकु थी जॾहिं पाण हिकु उन ई रंग में घुलिजी मिली वञूं था त इहो इन ॻाल्हि जो सबूत आहे त पाण सभु हिकु आहियूं। पर दुनिया सां पाण सभिनीनि खे ईअं ई अॻियां वधिणो आहे, पाण सभिनीनि खे पंहिंजे फ्यूचर ॾे हूअं ई नज़र करणी आहे, पाण सभिनीनि खे पंहिंजा टारगेट्स ओतिरा ई मज़बूत करणा आहिनि। ऐं जिथे बि मौजूदु आहियो, दुनिया जी कुंड कुड़च में जिथे बि मौजूदु आहियो, जंहिं बि फील्ड सां अव्हांजी वाबस्तगी आहे, पर असांजो विज़न इहो ई हुजणु घुरिजे त असां पंहिंजे कम सां सचा आहियूं। ऐं कम सां जॾहिं सचो इंसानु हूंदो आहे, इंसान जी मुहबत पंहिंजी महिनत सां हूंदी आहे, त उहो यकीनन उहो इंसानु दुनिया में कामयाबु ज़रूरु थींदो आहे। असीं सिंधू ऐं सभीता जा वारिस, असीं मकली मियाणी ऐं मोहन जा वारिस, सॼी सिंध ओढे ऐं पाए घुमे थी, असीं उन ई टोपी पटके ऐं अजरक जा वारिस। ऐं कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तुंहिंजा न मुरझाइजनि, सदा भित तुंहिंजी भलारा वसे, सदा देस परदेस सारा वसनि। ऐं अजरक जे लाइ चयो वञे थो त जेको अजरक जी अज़मत जो न क़ाइल हुजे, जेको जीजल जी ॿोली तरफ़ न माइल हुजे, उनखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, उनखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। ही ख़ूबसूरत सेट ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदासीं हिन सेट ते। ऐं आयल ख़ूबसूरत महिमान बि मुंहिंजे अङण ते मौजूदु आहिनि। ऐं हिन प्रोग्राम जो स्टार्टअप त वठी चुकी आहियां, ऐं यस पंहिंजी सीट ते बि अची चुकी आहियां। सो हिन तरफ़ नज़र वञे पई, ऐं जेके ख़ूबसूरत असांजा आर्टिस्ट मौजूदु आहिनि, ख़ूबसूरत असांजा जेके महिमान मौजूदु आहिनि, उन्हनि जो आउं तारीफ़ कराईंदी हलंदसि। पहिरीं सीट ते जी जनाब इसरार लगारी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। ऐं जेकॾहिं मां उन्हनि जी ॻाल्हि कयां थी त हवा आर्ट्स वेलफेयर एसोसिएशन सां संदन पाण ऑनर आहिनि, उन्हनि सां वाबस्तगी अथनि, ॾाढो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहिनि आर्टिस्ट जे लाइ। ऐं आर्टिस्ट जी ज़िंदगी जेतिरी ॾिसण में ख़ूबसूरत हूंदी आहे न, असांजे जेके सोशल अकाउंट्स आहिनि उते जेतिरी उन्हनि जी ज़िंदगी ख़ूबसूरत नज़र ईंदी आहे, हक़ीक़त में दर हक़ीक़त ईअं हूंदो न आहे। ऐं हर इंसान जी ज़िंदगी जा पेचरा ऐं पंध पंहिंजा हूंदा आहिनि। इसरार लगारी साहब उन्हनि जे लाइ
में ॾाढो सुठो कमु करे रहिया आहिनि, संदन महिनत साराह जोगी आहे, उन ते ॻाल्हि ॿोल ज़रूरु करणु चाहींदसि अॼु जे प्रोग्राम में। पाण ॾाढा ख़ूबसूरत आर्टिस्ट आहिनि ऐं संदन कमु असां जेको आहे सो सिंधी मीडिया खां उर्दू मीडिया ताईं थींदे ॾिठो आहे ऐं उन्हनि जी जेतिरी बि ॻाल्हि कजे, जेतिरी बि वाखाण कजे हिन प्रोग्राम में घटि आहे। तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? वालेकुम अस्सलाम, तमामु ज़बरदस्त। तव्हां मुना चीज़ जी एतिरी सर यू डिजर्व मोर देन लाइक़ दिस। त न आहियां, ना चीज़ नंढड़ो आर्टिस्ट आहियां, नंढड़ो इंसानु आहियां। बहरहाल तव्हांखे अॼोको जेको ॾींहं जे हवाले सां, ॾियारे जे हवाले सां, सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां तव्हांखे मुबारक। सकाफ़ती ॾियारो सभिनी सिंध वासियुनि खे ऐं जिते जिते दुनिया जे जंहिं बि कुंड कुड़छ में असांजा सिंधी भाउर माउर भेनरूं आबाद आहिनि, रहनि था, उन्हनि सभिनी खे बि सिंधी सकाफ़त ॾियारो मुबारक हुजे मुंहिंजे तरफ़ां। जी बिल्कुलु, खोड़ सारियूं मुबारकूं असांजे तमामु ॾिसंदड़नि खे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे ॾिसी करे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं सिंधी ईद जे हवाले सां, अव्हां जे कम जे हवाले सां, हिन सोसाइटी में जेतिरो अव्हां जो रोल आहे या जेतिरो आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि उन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं जी जनाब नेक्स्ट सीट ते मूंसां गॾु हिन स्टूडियो में मौजूदु आहिनि सचल मंगी साहब ऐं ॾाढा ख़ूबसूरत पाण रागी आहिनि, बेहद ख़ूबसूरत संदन आवाज़ आहे। पाण सुठा म्यूज़िक कंपोज़र बि आहिनि, ॾाढो सुठो म्यूज़िक कंपोज़ कंदा आहिनि। उन खां अलावा ऑनर बि आहिनि सचल स्टूडियो जा ऐं उन खां अलावा जेकॾहिं ॻाल्हि कजे त फाउंडर ऑफ सिंध म्यूज़िक स्कूल, बेहद ख़ूबसूरत पाण कमु करे रहिया आहिनि। ऐं जेको उहो इंसानु चवंदा आहियूं न त अकेलो हलण वारो ऐं पोयां वरी हुनजे जेकॾहिं हुजूम अची वञे ऐं उन सां गॾु हलणु लॻे, यानी हुनजो जेको स्टार्ट आहे उहो ॾाढो ॾुखियो आहे, पोइ त साथ त सभिनी जो मिली वेंदो आहे। सो पाण उन्हनि मां हिकु आहिनि, तव्हांखे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग, जी ए सिंध, जी ए लतीफ़। ऐं हीअ जेका सिंधी ईद आहे, ख़ुशियुनि भरी ईद आहे, ख़ुशियुनि भरियो ॾिहाड़ो आहे, अव्हांखे हुन जूं खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, अव्हांखे बि लख लख मुबारकूं ऐं असांजे नाज़रीन खे लख लख मुबारकूं। जी बिल्कुलु, अॼु जो ॾींहुं भला तव्हांजे लाइ कीअं आहे? मां त ॾाढो मज़ो वरितो आहे। माना पंहिंजा इलाही सारा जेके आहिनि गीत बि ठाहिया आहिनि, कल्चरल गीत ठाहिया आहिनि ऐं मूंखे ॾाढो उन्हनि जो सुठो रेस्पॉन्स बि मिलियो आहे। हिन ईद जे ॾियारे, सिंधी जेका ईद आहे, हिन ॾियारे ॾाढो मज़ो वरितो आहे। मां दोस्तनि जे विच में इलाही शोज़ बि कया आहिनि ऐं ॾाढो घुमियो फिरियो आहियां पूरो महीनो। मां इहे चवां जी जी बिल्कुलु, छो त मुंहिंजो स्टूडियो आहे, पहिरियां ई सॼो करिणो पवंदो आहे, म्यूज़िक ठाहिणो पवंदो आहे, त ॾाढो मज़ो वरितो आहे हिन में। सही, ऐं मंथ खां वधीक चऊं तॾहिं बि चवणु मुनासिबु रहंदो, छाकाणि तव्हांजो स्टूडियो आहे ऐं इलाही पहिरियां कमु शुरू करे सो वधीक अव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी। इसरार लगारी साहब, अव्हां जे लाइ हीउ ॾींहुं कीअं आहे, सिंधी ॾींहुं, सिंधी ईद? इसरार लगारी साहब जी ज़ुबानी जेकॾहिं ॿुधंदासीं त केतिरी अहमियत रखे थी? बिल्कुलु, असांजे लाइ एज़ ए सिंधी फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे असांजे लाइ, ख़ासि तौर ते असां आर्टिस्टनि जे लाइ ऐं असां सभिनी सिंधियुनि जे लाइ। छो जो असांजी जेका तहज़ीब आहे, असांजो जेको कल्चर आहे, ऐं सम्झां थो दुनिया में घटि अहिड़ियूं क़ौमूं आहिनि जिन खे पंहिंजो कल्चर आहे, पंहिंजी तहज़ीब आहे, जिन खे पंहिंजी सकाफ़त आहे, पर उन्हनि खां आउं चवंदुसि त अञा बि वधीक असांजी जेका सकाफ़त आहे, असांजो जेको कल्चर आहे, तमामु हिकिड़ो शाहूकार रिच कल्चर आहे असांजो। छा न आहे असांजे कल्चर में? असांजी ॿोली, असांजो उथणु वेहणु, असांजो खाइणु पीअणु, असांजूं ही शयूं जेके बि दुनिया में अॼु सुञाणप आहिनि असांजूं, जिन खे केरु सुञाणींदो न हो त अजरक छा आहे, टोपी छा आहे, रिली छा आहे ऐं गज छा आहे, त अॼु सॼी दुनिया वाक़ुफ़ु आहे त असां मोहन जे दड़े जा असां वारिस आहियूं ऐं असां सिंधू दरिया जा वारिस आहियूं। असां बिल्कुलु सिंधू दरिया जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं असांजो फ़र्ज़ु आहे पंहिंजनि असांजे जेके विरसा आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त करणु असां ते फ़र्ज़ु थिए थो, सभिनी ते, सॼी क़ौम ते, सिंधी क़ौम ते। ऐं जिते जिते बि असांजो सिंधी आबाद आहे उहो उनजो फ़र्ज़ु आहे त जेके जेके नाजाइज़ियूं थियनि थियूं सिंध सां, सिंध वासियुनि सां, उनजे लाइ आवाज़ु उथारीनि ऐं असां बिल्कुलु असां हिकु आहियूं जेका तव्हां सां ॻाल्हि कई। छो जो हे सकाफ़त जो ॾियारो सिर्फ़ु झुमरियूं पाइण ऐं ईअं ठली ख़ुशी मल्हाइण जो न, हिन में एकता जो सबक़ बि आहे, ॿधी एकता, यकजहती, उहे शयूं बि असां हिन में असांखे शामिलु करणियूं आहिनि। जीअं पहिरीं असांजो हिकु स्लोगन हो, जीअं महिरान टीवी असांखे स्लोगन ॾिनो, इल्मु पिरायो सिंध संवारियो, त उन सां काफ़ी असरु पियो
ऐं महिराण टीवी खे जस ॾींदुसि त उन इन तालीम जे हवाले सां तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे ऐं उन सां असांजी तालीम में कंहिं हद ताईं बहितरी आई पर अञा बि गुंजाइश आहे। या वरी अॼुकल्ह जेको हले पियो हीउ जेको सिलसिलो जेको माहौल हले पियो सिंध सुकाइण जे लाइ, छह केनाल बाबा छो सिंध मां ई सिंधू दरिया मां ई 6 केनाल छो? तव्हां ॿियनि मां वञी कढो न, 2-3 जेतिरा बि खपनि तव्हांखे, ॿिया बि दरिया आहिनि उते उन्हनि मां वञी कढो। त हर कंहिंजी नज़र जेका आहे सा सिंधू दरिया ते छो आहे? अॻे छा आहे असां वटि केतिरो पाणी आहे? हींअर तव्हां हली ॾिसो केतिरो पाणी आहे असां वटि। हूअं बि चयो वेंदो आहे त पाणी ते घणो हक़ उन्हनि जो आहे जेके पुछड़ी ते रहंदड़ माण्हू हूंदा आहिनि। सो असां अॼु पाणी कोन थो पहुचे सभु सॼो पाणी असांजो एतिरो मिले बि कोन थो असांखे पाणी जेतिरो असांजो हक़ आहे जी ओतिरो मिले ई कोन थो। असांजो पल्लो ख़तमु थी वियो, असांजी मच्छी ख़तमु थी वई, छाजे करे? पाणी न हुअण जे करे। सो अॻिते वरी ॻाल्हाईंदासीं। हा बिल्कुलु, तव्हां ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां पंहिंजा वीचार वंडिया आहिनि। इहो असांजो मुद्दो आहे, अहम मुद्दो आहे, ज़िंदगी जी अलामत आहे पाणी। ऐं असां वटि जेकॾहिं पाणी न आहे त डेथ वारंट्स असां चई सघूं था त इहे असांजा डेथ वारंट्स निकिरी चुका आहिनि। अच्छा सचल मंगी साहिबु, तव्हां खां मां पुछणु चाहींदमि, सिंध जी जेकॾहिं ख़ूबसूरती ते नज़र विझे थी त हीअ असां वटि ख़ूबसूरत अजरक आहे, मुंहिंजे पोयां एॾी ख़ूबसूरत रिली आहे ऐं रिली त पूरी माना इहो जियोमेट्री आहे, हिकिड़ो पूरो आर्ट आहे। जेकॾहिं असां सिंध जी तारीख़ ते ॾिसूं था त पोइ मोहन जो दड़ो जिते एतिरो ख़ूबसूरत असांखे इंफ्रास्ट्रक्चर मिले थो, जिते असांखे ज़िंदगी गुज़ारण जा रंग ऐं ढंग नज़र अचनि था। सो जेकॾहिं अव्हां ॻाल्हाईंदव सिंध जी ख़ूबसूरती ते त अव्हांजी नज़र सिंध जी ख़ूबसूरती खे कीअं ॾिठो आहे? मूंखे माना मां मोहन जे दड़े ते इलाही टाइम पढ़ियो आहियां, 6 दर्जे खां 10 ताईं। त अक्सर ब्रेक टाइम में हलिया वेंदा हुआसीं मोहन जे दड़े ते। अजब लॻंदो आहे त 5100 साल पुराणे दौर में हिकिड़ी मूर्ति मिले थी उन दौर जी खोटाई दौरान, ऐं उनजे उन ते कुल्हे ते अजरक जी जेको आहे प्रिंट आहे, जंहिं दौर में पूरी दुनिया में किथे बि अहिड़ियूं शायदियूं न मिलियूं आहिनि त माण्हू के सुलझल हुजनि, सुधरियल हुजनि, कपिड़ो ई न हूंदो, झंगनि में रहंदा। अहिड़े दौर में असां एॾा मतिलबु शाहूकार माण्हू हुयासीं, ॾाढो मतिलबु पंहिंजो कल्चर। मोहन जो दड़ो तव्हां ॾिसो न त मक़सदु ईअं थो लॻे जीअं अॼुकल्ह जो को दौरु हुजे, सिविलाइज़्ड, एॾा सुधरियल ऐं अकुलमंद माण्हू जिन पंहिंजा घर ठाहिया हुते, उन्हनि जो उते गिरजियूं ॾिसो, पाणी जो निकाल ॾिसो, हवा जो तव्हां उते सिस्टम ॾिसो, कीअं थी हवा अचे, इहे सभु शयूं उन वक़्त में उन दौर में उन्हनि सोचियूं हुयूं। अॼु असां एॾा सारा शहर था ठाहियूं, असां इहे शयूं नथा सोचूं। असांजा गटर ॾिसो अॼुकल्ह शहर वॾनि वॾनि शहरनि में, इहा प्लानिंग अॼु बि न आहे जेका उन वक़्तु हुई, उन्हनि माण्हुनि जे ज़हन में हुई। त इहो असांखे हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे ऐं सिखण जी हिकिड़ी असांजे लाइ त अॼु जे दौर में बि असां वटि जेको आहे न थोरो मींहुं पवे थो ऐं कुझु ॾींहं मींहुं घणो हले थो त असांजो दुआऊं था घुरूं, अॻे दुआ घुरंदासीं मींहुं वसे, हाणे दुआ था कयूं घुरूं त मींहुं न वसे, बूंदाबांदी थिए। सही पिया चओ, बिल्कुलु ठीकु आहे चयो। ऐं जी वधीक ॻाल्हियुनि जो सिलसिले खे असां अॻियां वधाईंदासीं, हिन ख़ूबसूरत प्रोग्राम खे ख़ूबसूरत करे अव्हां ताईं पहुचाईंदासीं, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, नंढो ब्रेक आहे ऐं वरी पोइ कंटिन्यू कयूं था कल्चरल डे स्पेशल ट्रांसलेट। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में, हिनखे पाण ईद ई चऊं, सिंधी कल्चरल डे ईद जीअं पाण मल्हायूं था। ख़ूबसूरत असांजो सेट ऐं ख़ूबसूरत महिमान मुंहिंजे अॻियां मौजूदु आहिनि। सो असां सिंध जी उन्हनि ट्रेडिशन्स ते बि ॻाल्हाईंदासीं, हिन अजरक जी बनावट ते बि ॻाल्हाईंदासीं, हिन प्रोसीजर ते बि ॻाल्हाईंदासीं। सो इसरार लगारी साहिबु, हीउ ॾिसो न केॾो न ख़ूबसूरत हिकिड़ो, हाणे त हीउ प्रिंट में अची था वञनि ईज़ीली, पर प्रोसीजर ॾाढो ॾुखियो आहे।
असुल अजरक ठहंदी हुई, असुल ठहंदो हो। हाणे नकुल आहे, हा। तक़रीबन नकुल असुल ठहे थी किथे किथे, जीअं आला आहे या नसरपुर आहे, नसरपुर में ठहे थो। नसरपुर में अञा कमु थिए पियो। जी ऐं जी। तमामु हिकिड़े हिन में काफ़ी प्रोसेस आहिनि हिन जा अजरक जा। पहिरीं त हिकिड़ो वाइट कपिड़ो हूंदो आहे, पोइ हुनखे मुख़्तलिफ़ हिकिड़ा फेज़िस मां गुज़ारियो थो फेज़िस वञे। मां गुज़ारिणो पवे थो। पोइ प्रिंट आहे, हिन जो छापो आहे, ऐं वरी हिनखे भट्ठी में विझनि था। ऐं हिन जी ख़ासियत सवेल तव्हां ॿुधायूं ख़ूबियूं अजरक जूं। हिकिड़ी ॿी बि हिन जी अजरक जी हिकिड़ी ख़ासियत इहा आहे त गर्मी में तव्हांखे हीअ थधाइण ॾींदी ऐं सियारे में तव्हांखे हीअ गरमाइश ॾींदी। बिल्कुलु इहा बिल्कुल। हिकिड़ी असुल अजरक जी इहा बि हिकिड़ी ख़ासियत आहे, हिकिड़ी ख़ूबी आहे। जी। त अजरक त हाणे असांजी हिकिड़ो ईअं सम्झो त सुञाणप आहे। ऐं को महिमान अचे थो तव्हां वटि, किथे जो बि महिमान अचे, तव्हां हुनखे अजरक पारायो, तव्हां हुनखे ईअं सम्झो तव्हां हुनखे सोनो ताज पाराए छॾियो। त हिन अजरक जी असां वटि उहा अहमियत आहे, ख़ूबी आहे, हिकिड़ी मान आहे, हिकिड़ो शान आहे अजरक असांजो। ऐं असां जॾहिं अजरक असांजे गले में हूंदी आहे त असां प्राउड हिकिड़ो फील कंदा आहियूं। नो डाउट। त असांखे अजरक पातल आहे, असांखे सिंधी टोपी पातल आहे। ऐं अञा ॿाहिराड़ी में त वरी माण्हू कुआड़ी बि, कुआड़ी ईअं न आहे त को जहिड़े जो को जहिड़े जी अलामत आहे। बिल्कुलु न। कुआड़ी हिकिड़ो हथियार बि आहे। जीअं वॾा माण्हू बंदूक या राइफल रखनि था, त हिकिड़ो ग़रीब माण्हू वरी उहो हथियार जे तौर ते, ऐं मुड़ुसु माण्हू जी सुञाणप आहे हिकिड़ो कुआड़ी जेका आहे, असां कुल्हे ते अॻे बि रखंदा हुआ, हाणे बि ॿाहिराड़ी में। सो इहे शयूं असांजूं सुञाणप आहिनि, असांखे फ़ख़ुरु आहे इन्हनि शयुनि ते। ऐं विच में इन्हनि शयुनि जी अहमियत काफ़ी ईअं सम्झो त घटिजी वई हुई, पर जॾहिं खां वरी जेके इहो कल्चर ॾियारो मल्हाइजे थो, त उनखां पोइ इहे शयूं वरी उजागर थियूं आहिनि। ऐं हिकिड़ी इंडस्ट्री हिकिड़ी थी वई आहे, जुड़ी आहे इन्हनि माण्हुनि जो रोज़गारु आहे। वीचारा तमामु ईअं सम्झो त बुख पियमो आहे, कारीगर जेके हुआ, किन त इहो धंधो ई छॾे ॾिनो हो, अजरक ठाहिणु, टोपी ठाहिणु, खुसो ठाहिणु। पर हाणे वरी इन्हनि शयुनि खे हथी मिली आहे इन कल्चर डे जे हवाले सां। त इहो बि हिकिड़ो सुठो हिकिड़ो फ़ाइदो थियो आहे। ऐं असांजी कल्चर असांजी दुनिया में मशहूरु आहे। असांजी हर माण्हू दुनिया में ई ॾींहुं मल्हाए थो, उहो चाहे सिंधी न बि हुजे, पर दुनिया जी कुंड कुड़च में हर माण्हू इहे जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो मल्हाए थो। भले उहो सिंधी न बि हुजे, सिंधी टोपी पाए थो, अजरक कुलनि में विझे थो। त ॾिसो त हीअ दुनिया में अहिड़ो को बि कल्चर तव्हांखे न मिलंदो जेको इन तरह सां सेलिब्रेट थिए, एतिरो शाहूकार पिणु हुजे। तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, बिल्कुलु दुरुस्त चयो। कल्ह टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे त मां पंहिंजी कुझु साहेड़ियुनि सां गॾु हुयमि। असां गाॾी विहारीसीं ऐं हिकिड़ो पर्सन जेको आहे न टोपियूं सेल करे पियो। असां ईअं रेंडमली हुन खां पुछियोसीं त वाकई में सेल थियनि? सिंधी न हूंदो, सिंधी न। एक्ज़ैक्टली, दिस इज़ वॉट मां इहो मैंशन करणु चाहियां पई। पर चवण जो मक़सदु त जॾहिं वक़्त सां हिकु शइ सेल थिए थी ऐं उहो जेको कारोबारी ज़हन हूंदो आहे न, उन शइ खे ॾिसंदो आहे ऐं उन शइ खे सेल कंदो आहे। सो कारोबार थियनि पिया, दुनिया में ॾे वठि थिए पई। हा, मौक़े जी मुनासिबत सां कारोबार त केरु बि करे सघे थो। बिल्कुलु बिल्कुलु। मौक़े जी मुनासिबत सां हर माण्हू कारोबार करे सघे थो, फ़ाइदो वठी सघे थो। मुंहिंजे चवण जो जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त जेके कारोबार कंदड़ आहिनि, जेके महिनत कश आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो मौक़ो आहे। ऐं इहा ॾाढी सुठी हिकिड़ी शइ आहे त दुनिया में ओवरसीज़ सेलिब्रेट कयो वञे थो। हाणे तव्हांजी इजाज़त सां इहे असां अॻियां वधंदासीं। सचल भाउ मौजूदु आहिनि, अव्हां खां कुझु ॿुधंदासीं। कहिड़ा ॿोल आहिनि? संदो केर मयारो यार, वाह वाह, संदो केर ज़बरदस्त जी ज़बरदस्त। संदो केर मयारो यार। संदो केर मयारो यार, संदो केर मयारो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, संदो केर मयार। धरतीअ ते सिर केर न ॾींदो, संदो केर मयार। संदो केर मयारो यार, संदो केर मयार, संदो केर मयारो यार, सिंधड़ीअ ते सिर केर न ॾींदो, संदो केर मयार। अमड़ ते सिर केर न ॾींदो, संदो केर मयार।
ओ नेठ तॾंदी केसी रहंदी साईं नेठ तॾंदी केसी रहंदी दोखे जी दीवार हो यार दोखे जी दीवार हो यार अमड़ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार संदो केरु मयार हो यार संदो केरु मयार हो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार अमड़ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार हो झोल झली जे वक्त भिटाई साईं झोल झली जे वक्त भिटाई किरंदा कंद हज़ार वो यार किरंदा कंद हज़ार वो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार अमड़ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार संदो केरु मयार वो यार संदो केरु मयार वो यार सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार अमड़ ते सिर केरु न ॾींदो संदो केरु मयार ज़बरदस्त ख़ूबसूरत आवाज़ तव्हांजो ऐं मतिलबु सिंधी केतिरा न ख़ूबसूरत असांजा गीत आहिनि ऐं केतिरा घणा मतिलबु केतिरो घणो मटीरियल असां वटि मौजूदु आहे पर वाओ वर्ड सिलेक्शन छा त सिलेक्शन आहे सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो सहंदो केरु मयार हो यार हा बिल्कुलु ऐं ॾाढो ख़ूबसूरत ॻायल आहे बिल्कुलु ऐं उन वक़्तु जॾहिं शायदि कंहिं फिल्म में बि आउं सम्झां थो शायदि हो मूंखे यादि नथो अचे फिल्म जो कंहिंजो अच्छा। टाइटल तमामु आहे ज़बरदस्त हिट थियो हीउ सॉन्ग जेको आहे ज़बरदस्त बहितरीनु जी अॼु ॾींहं ताईं जेको ऐं आहे इन सो सां ॿुधो ई वञे आउं थो। सम्झां थो त इहे जेके असांजे क़ौमी गीतनि जी शुरुआत जेका थी इहे शुरुआती गीत आहिनि 45 40 बिल्कुलु 45 हा 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 बिल्कुलु बिल्कुलु ऐं ख़ूबसूरती आहे त अॼु ॾींहं ताईं उन वक़्त में बि इहो जज़्बो ॾिसो न जज़्बो एग्ज़ैक्टली जज़्बो उन वक़्तु हुयो संदो केरु मयार सिंधड़ी ते सिर केरु न बिल्कुलु अच्छा जेकॾहिं असां हवा फाउंडेशन जी ॻाल्हि कयूं था ऐं आर्टिस्ट्स जी ॻाल्हि कयूं था त मां सम्झां थी हीअ ॾींहं बि सभिनीनि आर्टिस्ट्स जा आहिनि बिल्कुलु असां ज़ाहिर आहे असां हाणे पंहिंजो तंज़ीम जेका असांजी आहे वेलफेयर तंज़ीम आहे हवा आर्टिस्ट वेलफेयर एसोसिएशन सिंध ऐं हवा तंज़ीम न सिर्फ़ु हैदराबाद बल्कि पूरी सिंध में कमु करे थी ऐं पंहिंजनि आर्टिस्टनि जे ॾुख सुख में उन्हनि जे कमु अचे थी उन्हनि जो आवाज़ु बणिजे थी ॾुख सुख में सो इहो त असांजो सिलसिलो हले पियो ऐं हींअर बि असांजो आर्टिस्ट हिकिड़ो असांजो सीनियर आर्टिस्ट विच में 10-15 ॾींहं पहिरीं बीमार हो चचा गुल हसन ख़ासि केली तमामु क्रिटिकल कंडीशन में हो सो असां बसि हाणे मदद अलाह थो करे वसीलो आहे हिकिड़ो हवा तंज़ीम उहो कोशिशि करे थी पोइ उन में पोइ बरकत थिए थी हिन नेक कम में ऐं असांजा जेके दोस्त यार व्यूअर्स आहिनि जेके सपोर्टर आहिनि हवा जा ऐं उन्हनि जो तमामु घणो थोराइतो आहियां जेके सपोर्ट कनि था छो जो इन खां सवाइ सपोर्ट खां सवाइ फिलहाई इदारा जेके बि आहिनि सपोर्ट सां ई हलनि था चवण जो मक़सदु कंहिंजे लाइ टाइम कढणु वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजो चवण जो जेको मक़सदु आहे अॼु जो जेको ॾींहुं आहे एतिरो ख़ूबसूरत ॾींहुं बल्कि हिन पूरे मंथ खे पाण ॾिसूं ही आर्टिस्ट जे लाइ कीअं रहे थो आर्टिस्ट त हाणे असांजे आर्टिस्ट माण्हुनि जो हिकिड़ो आइडियल हूंदो आहे माण्हू ॾिसनि था आर्टिस्ट खे माण्हू आर्टिस्ट जीअं हले थो या जेका पोशाक पहिरे थो जेको स्टाइल जेको माण्हू अपनाइनि था उनखे व्यूअर्स ॾिसनि था असां ईअं पब्लिक प्रॉपर्टी आहे आर्टिस्ट त ज़ाहिर आहे आर्टिस्ट जो असांजो फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजी क़ौम जे लाइ पंहिंजी धरती जे लाइ असां जेको बि असां खां जेतिरो बि थी सघे जेतिरो पुॼे असां खां ओतिरो असां उन जे लाइ धरती जे लाइ कमु कयूं असां चाहे अदाकार हुजे उहो पंहिंजी एक्टिंग ज़रिए ड्रामे ज़रिए थिएटर ज़रिए उहो मैसेज ॾिए हिकिड़ी आगाही ॾिए पंहिंजे ॾिसंदड़नि खे पंहिंजी क़ौम खे ऐं जेके मसाइला आहिनि सिंध जा
या वरी जेको सिंगर आहे उहो पंहिंजी सिंगिंग ज़रिए, शाइर आहे उहो पंहिंजी शाइरी ज़रिए, त ईअं सभु को असां जेको असां पंहिंजो पंहिंजो कमु पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कयूं त ईअं कमु थिए पियो, अलाह जो शुक्र आहे। ऐं हिन फील्ड आर्ट जी फील्ड में कमु थिए पियो धरती जे लाइ, ऐं धरती सां जेके मसइला आहिनि उन्हनि जे लाइ बि कमु थिए पियो, ऐं असां अॻु भरायूं ॿियनि वांगुरु, ऐं असां कॾहिं बि आर्टिस्ट कॾहिं पोइते न हटियो आहे, न रहियो आहे। बिल्कुलु इहा आर्टिस्ट जी ख़ूबसूरती आहे। ऐं हीअ जेको ॾींहुं सिंधी माण्हुनि जो जनरेट थियल आहे, हिन ॾींहं ते हिकिड़ो त कारोबार खे बि हथी मिली आहे, ऐं यकीनन उहो किथे न किथे असांजी मईशत में उहो शइ काउंट ज़रूरु थिए थी। हितां जो हुनर ॿाहिरि ताईं पहुचे थो, ओवरसीज़ ताईं पहुचे थो, असांजी कारोबार खे उहा पिणु हथी मिले थी। आर्टिस्ट जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था कलेक्टिवली, त असां हिननि डेज़ में पूरे मंथ तव्हां ॾिसो ही जेके नवंबर ऐं डिसंबर ऐं जनवरी जेतिरा बि असांजा ख़ूबसूरत मौसम पिणु हूंदी आहे, थधी मौसम हूंदी आहे, त असां वटि सुठा प्लेस थियनि था, सुठा इवेंट्स थियनि था, त उन में पिणु हिकिड़े आर्टिस्ट जी रोज़ी रोटी बि सुठी थिए थी, ऐं अॻियां ताईं मैसेज जी जेका तव्हां ॻाल्हि कई, मैसेज बि यकीनन सुठो कन्वे थिए थो। असां वधंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक जी तरफ़, ऐं वरी पोइ कंटिन्यू कयूं था कल्चरल डे स्पेशल ट्रांसमिशन, सो स्टे कनेक्टेड। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी, कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए जी ॻाल्हि जॾहिं कयूं था, ऐं जॾहिं ॻाल्हि कयूं था त भलारा भला भिट दुहिंजी वसे, त पोइ इहा हिकिड़ी दुआ पिणु आहे। ऐं जॾहिं ॻाल्हि थिए थी असांजे सिंधीज़ जी जेके पूरी दुनिया में जिथे जिथे बि वसनि था, ऐं ॻाल्हि थिए थी उन्हनि सिंधीज़ जी जेके हर वक़्तु पंहिंजे सिंध खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे मारूअड़नि खे ऑन पिणु कनि था। मां काफ़ी सारा अहिड़ा असांजा एजुकेटेड पर्सन ॾिसंदी आहियां जेके मुख़्तलिफ़ दुनिया जे कुंडनि कुर्शनि में वेठल आहिनि, पर हितां जे नौजवाननि सां उहे कनेक्टेड रहनि था, हितां जे नौजवाननि खे हिमत अफ़ज़ाई ॾियनि था, ऐं जॾहिं जॾहिं बि उन्हनि जो अचणु थिए थो त यूथ खे हिकिड़ो सुठो टाइम ॾियनि था, इदारनि खे सुठो टाइम ॾियनि था, यूनिवर्सिटीज़ खे सुठो टाइम ॾियनि था, ऐं उतां केतिरा ई नौजवाननि खे इनकरेजमेंट मिले थी, ऐं उहे पंहिंजे फ्यूचर खे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां अॻियां रन कनि था। इहा ई मां सम्झां थी पंहिंजाइप आहे, हिन मिटीअ में उहा पंहिंजाइप जेका आहे उहा तव्हांखे छिके आणे थी। भासचल मौजूदु आहे, अव्हां जो जेकॾहिं एक्सपोजर ॾिसिजे त अव्हां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञो था, त सिंधी माण्हुनि खे असांजे पंहिंजे कल्चर खे, ट्रेडिशन्स खे कीअं ॾिसो था, उहो वेलकमिंग करण वारी क्वालिटी आहे उनखे कीअं ॾिसो था? मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम थियनि था उन में आमतौर अजरक जेको आहे सूखड़ी तौर अजरक ऐं टोपी वग़ैरह पाराइनि था माण्हू, पर हाणे आमतौर जिथे जिथे वञूं था महफ़िलुनि में हाणे त कुझु नवां ट्रेंड्स अची विया आहिनि। माना वीगो गाॾी मां माण्हू लहे ऐं 50 माण्हू जेके आहिनि पंहिंजा ई बुक थियल पेमेंट ते, उहे मतिलबु अहिड़े क़िस्म जा बि कुझु मामलात ॾिसण में अचनि था। मां घटि वेंदो आहियां शोज़ में, अॻे वेंदा हुआसीं शो में, हाणे मूंखे ॾाढो घटि शौक़ु हूंदो आहे माना घणनि शोज़ में रश वारी जॻह ते वञण में, पर मूंखे मज़ो ईंदो आहे जिथे माना ॿुधण वारा सुठा माण्हू हूंदा आहिनि ऐं वेलकम माण्हू ॾाढो सुठो कंदा आहिनि हर हंधि। ज़बरदस्त। असरार साहब तव्हां खां पुछंदासीं, हाणे इहो रुझान शहरनि में त घटि आहे, ओताक वारो सिस्टम, ऐं सिंधी माण्हू हमेशह उहे वेलकमिंग अॼु ॾींहं ताईं बि आहिनि, ऐं इहा असांजी क्वालिटी आहे जेका हमेशह असां सां गॾु हलंदी। सो उहो जेको पस मंज़र ॾिसूं था ॻोठनि वारो पासो, उनखे कीअं एक्सप्लेन कंदो? ॻोठ त हाणे मुंहिंजो पंहिंजो ज़ाती तौरु आउं ॻोठाई आहियां। मुंहिंजो जनम ॻोठ में थियो, ताजपुर असांजो ॻोठ आहे, हितां टंडजाम खां परियां असांजो ॻोठ आहे ताजपुर, तारीख़ी ॻोठ आहे असांजो। ऐं असां जॾहिं नंढे हूंदे हुते रहंदा हुआसीं त ॾिसंदा हुआसीं त हर वॾे जी पंहिंजी औताक हूंदी हुई। 4 भाउ आहिनि त चइनी भाउरनि जूं पंहिंजूं औताकूं, सोटनि मासातनि जूं पंहिंजूं औताकूं, ऐं हर औताक आबाद हूंदी हुई, आबाद। सुबुह जो वरी शाम जो बि अची वॾा वेंदा हुआ, ऐं उहा ई कचहरी, उहे ई जेके ॻोठ जा चङा मुड़ुस वरी ॿिया ईंदा हुआ, उहे अची वेंदा हुआ, कचहरियूं थींदियूं हुयूं। ऐं हाणे जेको असां वटि रवाजु निकितो आहे मच कचहरी, उते हर ॾींहुं हर शाम जो मच कचहरी, ख़ासि तौर ते सियारे में इहे बुंड ॿरंदा हुआ, इहो बाह ऐं इहे टांडा,
सियारे में उते इहे मछ कचरियूं थींदियूं हर ओताक ते ऐं पोइ उन में वरी मुख़्तलिफ़ खाधा उते हूंदा हुआ उन्हनि ॾींहंनि में उते उन्हनि ॾींहंनि जा त विच में छा आहे जो माण्हू वरी माइग्रेट ॿाहिराड़ी वारा वरी अची शहरनि में आबाद थिया त उहे शयूं काफ़ी हद ताईं कंहिं हद ताईं घटिजी वियूं हुयूं पर हाणे वरी जॾहिं खां इहो असांजो कल्चर डे शुरू थियो इन्हनि शयुनि खे जेके ॻोठाणा जेके हुआ उन्हनि उजागर वरी शहरनि में बि कयो अॼुकल्ह तव्हां वरी ॾिसो था त शहरनि में बि मछ कचरियूं हाणे शुरू थींदियूं वॾा वॾा बैनर मछ कचहरी पोइ उते राग रंग ऐं पोइ उते मुख़्तलिफ़ खाधा पीता मौसम जे हिसाब सां ऐं उहो इहे पिया महीननि जा महीना 2-3 महीना इहे शयूं पियूं जेसि ताईं सियारो हूंदो आहे सर्दी हूंदी आहे इहे शयूं पियूं हलंदियूं आहिनि त ॿाहिराड़ी जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो माहौल आहे ऐं उते एटमॉस्फेयर उनजो पंहिंजो आहे पर ॿाहिराड़ी जो माण्हू बि हिन डे खे हिन जेको कल्चर डे आहे असांजो उनखे तमामु बहितरीनु नमूने सां प्यार सां एतिरी हुब ऐं चाहत सां उहो बि मल्हाए थो छो जो ॿाहिराड़ी जा पंहिंजा मसाला आहिनि उते वीचारा अॼुकल्ह ॾिसो हर माण्हू कंहिं न कंहिं मसइले में वरितलु आहे ज़ाती मसइलनि में इहा ॻाल्हि मां करणु चाहिए पिया असां मुंहिंजे ज़हन में जेका ॻाल्हि आहे त सॉरी अव्हां जी ॻाल्हि मां कटियां पई असां वटि फ्रस्ट्रेशन ॾाढी घणी आहे बिल्कुलु असां वटि पंहिंजो पाण खे रिलैक्स करण जे लाइ वक़्तु कोन थो मिले हर माण्हू पंहिंजी उन ज़िंदगीअ मुआश जे बिल्कुलु ज़िंदगीअ मुआश जे चकर में चाहे थो त उहा ॿ घड़ियूं जेके मां रिलैक्स कयां बहितर न आहे त उहो कमु करे महिनत करे ऐं पंहिंजे बच्चनि खे सुठी तालीम ॾेई सघां सुठी ज़िंदगी ॾेई सघां इहा मजबूरी पिणु बणिजी चुकी आहे पर उन सॼे पर हिन ॾींहं खे वरी बि हू मल्हाए थो खुले दिलि सां ऐं हुजणु बि खपे बिल्कुलु हुजणु बि खपे उहो रिलैक्स थिए थो जॾहिं हिन माहौल में उहो अचे थो त उहो रिलैक्स थिए थो पंहिंजा मसइला ऐं पंहिंजूं जेके ॾुख सूर उन्हनि खे हिकु पासे करे ज़हनी तौर हू फ्रेश थिए थो कुझु घड़ियूं पंहिंजो हिकिड़ियूं सुकून वारियूं हिकिड़ो माहौल में अचे थो ख़ुशि गुज़ारे थो न सिर्फ़ु पाण पर पंहिंजी पूरी फैमिली खे ॾिसो न हर बचो पोड़ो नौजवान असांजूं माउरूं भेनरूं हिन ॾींहं खे सेलिब्रेट कनि थियूं सुबुह जो तव्हां ॾिसो सुभाणे पंहिंजो अॼु पंहिंजो ॾींहुं आहे त जीअं ईद लाइ पंहिंजूं माउरूं ॿारनि खे तयारु कंदियूं आहिनि सुठा कपिड़ा नवां कपिड़ा त उहा ई घर में ख़ुशी आहे ईद वारो ओड़ो समाउ आहे बिल्कुलु ईद वारो समाउ आहे सही पिया सम्झां थो ईद खां वधीक आहे ईद ते ईअं थींदो आहे जो मर्द हज़रात जेका निमाज़ पढ़ी अचनि था ऐं उहो ख़र्ची बर्ची वठण ॾियण वारो सिलसिलो थिए थो उन खां पोइ वरी आराम प्रोग्राम हूंदो आहे अॼु जे ॾींहं ते आराम प्रोग्राम न आहे अॼु माना शाम ताईं किथे हुते बि का रैली पई निकिरे हुते कचहरी पई थिए हुते को प्रोग्राम पियो थिए हुननि को प्रोग्राम पियो थिए सॼो ॾींहुं सिजल थिए ताईं मतिलबु असां या को माण्हू इसरार साहब असां वटि न टाइम बिल्कुलु घटि आहे वक़्त जो घणियूं असांखे बिल्कुलु बि इजाज़त कोन पियो ॾियनि लास्ट में मां तव्हां खां मैसेज वठंदमि अॼु अची करे कीअं लॻो आहे स्टूडियो कीअं लॻो आहे हितां जो समाउ कीअं लॻो आहे ऐं ओवरऑल तव्हांजो मैसेज छा हूंदो तमामु बहितरीनु ऐं इहो जेको माहौल आहे बिल्कुलु ईअं पियो लॻे तव्हां ॻोठ जी कंहिं ओताक में वेठो आहियां पंहिंजी ओताक में वेठा आहियूं उते कचहरी पई थिए तमामु ख़ूबसूरत माहौल दिलि ख़ुशि पई थिए हीअ दबकी बि ॾिसी आऊं हिन दबकी में आऊं अॼु बि हिन दबकी में मानी खाईंदो आहियां त तमामु बहितरीनु मैसेज इहो ई आहे त असां ख़ुशियूं मल्हायूं हीअ ॾींहुं पंहिंजो मल्हायूं पर ॾींहुं मल्हाइण जो को मक़सदु हुजे जीअं असांजो पहिरीं ॻाल्हि कई त तालीम ॾे तवजो हुजे असांजे नौजवाननि जो ॿारनि जो ऐं ॿियो अॼुकल्ह जेको हले पियो जेको इशू हले पियो असां इहे जेको 6 केनालनि जो इहे केनालनि खे इहे हिते ख़तमु करणु घुरिजे ऐं कंहिं ॿिए खे सहाय करण जे लाइ असां सिंध खे सुकाइण कोन ॾींदासीं इहो असांजो अज़म आहे पूरी क़ौम जो ऐं इन शइ खे हिते ख़तमु कयो वञे सिंध आबाद त असांजो पूरो पाकिस्तान आबाद आहे इनशा अल्लाह ताला ऐं सिंध आबाद असांजो पाणी पहुचे पाणी ज़िंदगी आहे असांजे लाइ ऐं असांजो ज़िंदगी मौत जो असांजो मसइलो आहे ऐं सो इन्हनि शयुनि खे असां उजागर कयूं पंहिंजी सकाफ़त खे उजागर कयूं ऐं अलाह साईं सभिनी खे ख़ुशि रखे जिते बि असांजो सिंधी भाउ असांजी माउ भेण आबाद आहे उहे सभु ख़ुशि हुजनि आमीन जी आमीन ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज ऐं अदा सचल तव्हां खां मैसेज वठंदासीं छा मैसेज हूंदो तव्हांजो मुंहिंजो मैसेज इहो आहे त सिंधी माण्हू अमन वारा माण्हू आहियूं ऐं वायलेशन पैदा न कयो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अॼु तव्हां माशाल्लाह एकता ॾींहुं मल्हायो पिया कोशिशि कयो त हिक ॿिए जो बि ख़्यालु कयो जंहिं रोड रस्तनि तां गुज़रो पिया कोशिशि कयो त जेके ॿिया माण्हू सफ़र कनि पिया
उन्हनि जो बि थोरो घणो ख़्यालु कयो। ज़बरदस्ती, ॾाढो सुठो तव्हां त मैसेज ॾिनो आहे, बहितरीन मैसेज तव्हां ॾिनो आहे ऐं तमामु घणी थोराइती आहियां ॿिन्हिनि महिमाननि जी। तव्हां आयो, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो, ख़ूबसूरत असांजो हीउ प्रोग्राम असांजे तमामु नाज़रीन ताईं पहुतो आहे। नाज़रीन, हाणे अव्हां खां आऊं मोकिलाईंदसि ऐं पंहिंजी दुआउनि में भरपूर रखिजो यादि, अॼु ॾींहं खे सुठे तरीक़े सां इंजॉय कयो जिथे बि आहियो। इहो टाइम असांखे जेको मिलियो आहे इहो असांजो आहे, असांजो हक़ु आहे त असां उनखे सुठे तरीक़े सां यूटिलाइज़ कयूं, इंजॉय पिणु कयूं। एंड जी मूंखे ॾियो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखो यादि। अल्लाह निगहबान। वेंदे वेंदे भाउ सचल मंगी खां ख़ूबसूरत ॿोल ॿुधंदासीं ऐं असां सभिनीनि खे तोहफ़े तौरु पेश कंदा वेंदासीं। जी वठी हर हर जनम वरे बो, वठी हर हर जनम वरे बो, मिठा मेहरान में मिलबो। ख़त्म ऊंदा हथी वेंदी, ख़त्म ऊंदा हथी वेंदी, चिटीअ जाडान में मिलबो। वठी हर हर जनम वरे बो, वठी हर हर जनम वरे बो। जा जंग या जारी, साथी दीने सो भारी। जी जा जंग या जारी, साथी दीने सो भारी। मरी वेंदा सभई मारी, मरी वेंदा सभई मारी, सची सुरहान में मिलबो। वठी हर हर जनम वरे बो, मिठा मेहरान में मिलबो। ख़त्म ऊंदा हथी वेंदी, ख़त्म ऊंदा हथी वेंदी, चिटीअ चांडान में मिलबो। वठी हर हर जनम वरे बो, वठी हर हर जनम वरे बो। शहीदन जे रेटेरत सां, शहीदन जे रेटेरत सां, रतिया लालान में मिलबो। वठी हर हर जनम वरे बो, वठी हर हर जनम वरे बो, मिठा मेहरान में मिलबो। ख़त्म ऊंदा हथी वेंदी, ख़त्म ऊंदा हथी वेंदी, चिटीअ चांडान में मिलबो। वठी हर